अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़ रहमत आलमियान सरवर ज़ीशान महबूब रहमान सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जो फरमाने मगफ़िरत निशान है। मूते दुरूद पाक पढ़ण पुल सिरात लाए नूर है। जेको जुमे जे ॾींहुं 80 भेरा दुरूद पाक पढ़ंदो त उनजे 80 सालन जा गुनाह मुआफ़ थींदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। कोई गुल बाकी रहेगा न चमन रह जाएगा, पर रसूलुल्लाह का दीने हसन रह जाएगा। हम सफ़ीरो बाग में है कोई दम का चहचहा, बुलबुलें उड़ जाएंगी सूना चमन रह जाएगा। अतलस कम ख्वाब की पोशाक पर नाजा न हो, इस तने बेजां पर खाकी कफन रह जाएगा। जलीलुल कदर ताबई बुज़ुर्ग हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे घर जे दरवाज़े ते तशरीफ़ फरमा हुया त उतां हिकु जनाज़ो गुज़रियो। पाण रहमतुल्लाह ताला अलैह बि उथिया ऐं जनाज़े जे पोयां हलण लॻा। जनाज़े जे हेठां हिकु नंढड़ी ॿारड़ी ज़ारो क़तार रोईंदे तेज़ हली रही हुई। उहा चई रही हुई, प्यारा बाबा, अॼु मूं ते उहो वक़्तु आयो आहे जेको पहिरियां कॾहिं न आयो हो। ऐं हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं इहो दर्द भरियो आवाज़ ॿुधो त अखियूं अश्कबार, दिलि बेक़रार थी वई। शफ़क़त विचां उन यतीम ऐं ग़मगीन छोकिरी जे मथे ते हथु फेरियो ऐं फरमायाऊं, धीउ, तो ते न बल्कि तुंहिंजे मरहूम बाबा ते उहो वक़्तु आयो आहे जेको अॼु खां पहिरियां कॾहिं न आयो हो। ॿिए ॾींहुं पाण रहमतुल्लाह ताला अलैह उन ॿारड़ीअ खे ॾिठो त ॻोढ़ा ॻाड़ींदे क़ब्रिस्तान ॾांहुं वञी रही आहे। हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह बि इबरत हासिल करण लाइ उन जे पुठियां हलण लॻा। जॾहिं ॿारड़ी क़ब्रिस्तान पहुती ऐं पीउ जे क़बर वटि वेही रही त हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह हिकु वण जी ओट में बीही रहियो ऐं ॿारड़ी पंहिंजा ॻल मिटीअ ते रखे रोई करे चवणु लॻी, प्यारा बाबा, तव्हां अंधेरे में ॾीए ऐं कंहिं साथीअ बिना क़बर जी पहिरीं राति कीअं गुज़ारी? प्यारा बाबा, काल राति मां घर में तव्हांजे लाइ ॾीओ ॿारियो हो, अॼु राति क़बर में ॾीओ कंहिं ॿारियो हूंदो? प्यारा बाबा, काल राति घर में मूं तव्हांजे लाइ बिस्तरो विछायो हो, अॼु राति क़बर में बिस्तरो कंहिं विछायो हूंदो? प्यारा बाबा, काल राति घर में मूं तव्हांजे हथनि पेरनि खे ज़ोर ॾिना हुआ, अॼु राति क़बर में हथनि पेरनि खे कंहिं ज़ोर ॾिना हूंदा? प्यारा बाबा, काल राति घर में मूं तव्हांखे पाणी पियारियो हो, अॼु राति क़बर में जॾहिं उञ लॻी हूंदी ऐं तव्हां पाणी घुरियो हूंदो त पाणी कंहिं ॾिनो हूंदो? प्यारा बाबा, काल राति त तव्हांजे जिस्म ते चादर मूं रखी हुई, अॼु राति कंहिं रखी हूंदी? प्यारा बाबा, काल राति घर जे अंदरि तव्हांजे चेहरे तां पघर मां उगंदी रही हुयसि, अॼु राति क़बर में पघर कंहिं साफ़ कयो हूंदो? प्यारा बाबा, काल राति त तव्हां मूंखे जॾहिं बि सॾींदा हुयो मां ईंदी हुयसि, अॼु राति क़बर में तव्हां कंहिंखे सॾियो हूंदो ऐं तव्हांजो सॾु ॿुधी केरु आयो हूंदो? प्यारा बाबा, काल राति ताईं जॾहिं तव्हांखे बुख लॻी हुई त मां मानी खणी आई हुयसि, अॼु राति जॾहिं क़बर में बुख लॻी हूंदी त तव्हांखे खाधो कंहिं ॾिनो हूंदो? प्यारा बाबा, काल ताईं त मूं तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा तयारु कया हुआ, अॼु क़बर में पहिरीं राति कंहिं तयारु कया हूंदा? हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह ग़मगीन ऐं ॾुखायल ॿारड़ी जूं इहे दर्द भरियूं ॻाल्हियूं ॿुधी रोई पिया ऐं वेझो वञी फरमायो, ए धीउ, हीअं न बल्कि हीअं चओ त प्यारा बाबा, दफ़न करण वक़्तु तव्हांजो मुंहुं क़िबले ॾांहुं कयो वियो हो, छा हाणे बि उन हालत में आहे या ॿिए तरफ़ मुंहुं फेरियो वियो आहे?
प्यारा बाबा तव्हांखे साफ़ सुथरो कफ़न पाराए दफ़न कयो वियो हो, छा उहो अञा ताईं साफ़ सुथरो ई आहे? प्यारा बाबा तव्हांखे क़बर में सही सलामत जिस्म सां रखियो वियो हो, छा अञा ताईं जिस्म सलामत आहे या उनखे कीड़नि मकोड़नि खाई छॾियो आहे? प्यारा बाबा आलिम सगोरा फरमाइनि था त क़बर जी पहिरीं राति बाने खां ईमान जे बारे में सुवाल कयो वेंदो त को जवाबु ॾींदो ऐं को मायूस रहंदो त तव्हां उन सवाल जो जवाबु सही ॾिनो या नाकाम थी वियो। प्यारा बाबा आलिम सगोरा फरमाइनि था त किन मुर्दनि ते क़बर कुशादा थी वेंदी आहे ऐं किन ते सोढ़ी त तव्हांजी क़बर तंग थी वई या कुशादगी इख्तियार कयाई। प्यारा बाबा आलिम सगोरा फरमाइनि था त कंहिं मैयत जे कफ़न खे जन्नती कफ़न सां ऐं कंहिंजे कफ़न खे जहन्नमी बाह जे कफ़न सां बदिलायो वेंदो आहे त तव्हांजो कफ़न बाह सां बदिलायो वियो या जन्नती कफ़न सां? प्यारा बाबा आलिम सगोरा फरमाइनि था त क़बर कंहिंखे अहिड़ी तरह दॿाईंदी आहे जहिड़ी तरह माउ पंहिंजे विछड़ियल पुट खे शफ़क़त विचां सीने सां लाहींदी आहे ऐं कंहिंखे गज़बनाक थी एतिरे ज़ोर सां चीभाटींदी आहे जो उन जूं पासराटियूं टुटी हिक ॿिए में मिली वेंदियूं आहिनि। त क़बर तव्हांखे माउ वांगुरु नरमी सां गले लॻायो या पासराटियूं भञी छॾियूं? प्यारा बाबा आलिम सगोरा फरमाइनि था त मुर्दे खे जॾहिं क़बर में लाथो वेंदो आहे त उहो ॿिन्ही सूरतुनि में पछताईंदो आहे। जेकॾहिं नेक बानो आहे त इन ॻाल्हि ते पछताईंदो आहे त उन घणियूं नेकियूं छो न कयूं ऐं जेकॾहिं गुनाहगार आहे त उन लाइ पछताईंदो त गुनाह छो कया। प्यारा बाबा तव्हां नेकियुनि जे घटि हुअण जे करे पछतायो या गुनाहनि ते? प्यारा बाबा काल्ह ताईं जॾहिं मां तव्हांखे सॾींदी हुयसि त मूंखे जवाबु ॾींदा हुया। अॼु मां केतिरी बदनसीब आहियां जो क़बर जी सैरांदी खां तव्हांखे सॾे रही आहियां पर मूंखे तव्हांजे जवाब जो आवाज़ु ॿुधण में नथो अचे। प्यारा बाबा तव्हां त मूंखां ईअं जुदा थी वियो जो क़यामत ताईं ॿीहर वरी न मिली सघंदो। ए रब्बे करीम क़यामत जे मैदान में मूंखे पंहिंजे बाबा जी मुलाक़ात खां महरूम न कजां। हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह जूं इहे दर्द भरियूं ॻाल्हियूं ॿुधी उन ॿारड़ी अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा सरदार तव्हांजी नसीहत भरियुनि ॻाल्हियुनि मूंखे ग़फ़लत मां सुजाग करे छॾियो आहे। उन खां पोइ उहा ॿारड़ी रोईंदे हज़रत सैयदना हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैह सां गॾु वापसि मोटी आई। आँखें रो रो के सुजाने वाले, जाने वाले नहीं आने वाले, कोई दिन में ये सरा उजड़ है, अरे ओ छाउनी छाने वाले, नफ्स में खाक हुआ तो न मिटा, ए मेरी जान के खाने वाले, साथ ले लो मुझे मैं मुजरिम हूँ, राह में पड़ते हैं थाने वाले, हो गया धक से कलेजा मेरा, हाय रुखसत की सुनाने वाले। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो तव्हां सभिनी जो कॾहिं न कॾहिं त क़ब्रिस्तान वञण जो इत्तिफ़ाक़ थियो ई हूंदो। छा कॾहिं गौर कयो त क़ब्रिस्तान जूं सोगवार फ़ज़ाऊं ग़मनाक हवाऊं ॼण त ऐलान करे रहियूं आहिनि त ए दुनियावी ज़िंदगी में मुतमइन रहण वारो तव्हां सभिनी खे हिकु न हिकु ॾींहुं हिन वीराने में ऊंदाही क़बर में दाख़िल थियणो आहे। यादि रखो ही क़बरूं जेकी मथां खां हिकु जहिड़ियूं नज़र अचनि थियूं ज़रूरी नाहे त उन्हनि जूं अंदरूनी हालतूं बि साॻियूं हुजनि। जी हा, उन मिट्टी जे ढेर हेठां दफ़न थियण वारो जेकॾहिं को नमाज़ी हो रमज़ान मुबारक जा रोज़ा रखण वारो हुयो, सॼो मुबारक महीनो या घटि में घटि आख़िरी अशरे जो एतिकाफ़ करण वारो हुयो, रमज़ान जो आशिक़ ऐं क़दरदान हुयो, फ़र्ज़ हुअण जी सूरत में पंहिंजी ज़कात पूरी अदा करण वारो हुयो, रिज़्क़ हलाल कमाइण वारो हुयो, किफ़ायत मूजिब हलाल रोज़ी मिलण ते क़नात करण वारो हुयो, तिलावत क़ुरान करण वारो हुयो, तहज्जुद इशराक चाश ताईं अवाबीन जा नफ़िल अदा करण वारो हुयो, आजिज़ी करण वारो हुयो, हुस्न अख़लाक़ जो पेकर हुयो, शरीयत जे मुताबिक़ हिकु मुठ ॾाढ़ी रखण वारो हुयो, मथे ते इमामे जो ताज सजाइण वारो हुयो, सुन्नतुनि ते अमल करण वारो हुयो, माउ पीउ जी फरमान बरदारी करण वारो हुयो, ॿारनि जा हक़ अदा करण वारो हुयो, अल्लाह पाक ऐं उनजे प्यारे महबूब जो चाहण वारो हुयो, सहाबा किराम अहले बैत इज़ाम ऐं औलिया किराम जो आशिक़ हुयो। त उन जी क़बर जेका मथां खां मिटीअ जो ढेर नज़र अचे पई, थी सघे थो त अल्लाह पाक ऐं रसूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे
फज़ल ऐं करम सां उन जो अंदरूनी हिस्सो हद निगाह ताईं वसी थी चुको हुजे, क़बर में जन्नत जी दरी खुली वई हुजे ऐं उन मिटीअ जे ज़ाहिरी ढेर हेठां जन्नत जो ख़ूबसूरत बाग़ मौजूदु हुजे। ॿिए तरफ़ उन मिटीअ जे ढेर हेठां दफ़न थियण वारो जेकर बेनमाज़ी हो, रमज़ान मुबारक जा रोज़ा ॼाणे वाणे क़ज़ा करण वारो हुयो, रमज़ान मुबारक जे रातिनि जो घेटियुनि में क्रिकेट वग़ैरह रांदियुनि जे ज़रिए मुसलमाननि जी इबादतुनि या निंड में ख़लल विझण वारो हुयो, या अहिड़ी तरह जो रांदियुनि वारनि जो तमाशाई बणिजी उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करण वारो हुयो, फ़र्ज़ हुजण जे बावजूदु ज़कात जी अदायगी में बुख़ल करण वारो हुयो, हराम रोज़ी कमाइण वारो हुयो, व्याज ऐं रिश्वत जो वापारु करण वारो हुयो, माण्हुनि जो कर्ज़ खाइण वारो हुयो, शराब पीअण वारो हुयो, जुआ खेॾण वारो हुयो, शराब ऐं जुआ जा अॾा हलाइण वारो हुयो, बिना इजाज़त शरई मुसलमाननि जी दिलि ॾुखाइण वारो हुयो, मुसलमाननि खे ड्रेजारे धमकियूं ॾेई भत्तो वसूल करण वारो हुयो, पैसनि जे करे मुसलमाननि खे अगवा करण वारो हुयो, चोरी करण वारो हुयो, फुर करण वारो हुयो, अमानत में ख़यानत करण वारो हुयो, ज़मीननि ते नाजाइज़ कब्ज़ा करण वारो हुयो, बेवस हारियुनि जो रत पीअण वारो हुयो, कुर्सी जी लालच में मस्त थी करे ग़रीबनि ते ज़ुल्म सतम जा पहाड़ किराइण वारो हुयो। त यादि रखो, थी सघे थो उहा ज़ाहिरी मिटी जो ढेर नज़र अचण वारी क़बर में जहन्नम जी दरी खुली वई हुजे, बाह भड़की रही हुजे, नांग ऐं विछू दफ़न थियण वारे जे जिस्म ते चिंबड़ियल हुजनि ऐं दाहुनि ऐं कुकुनि जो वॾो आवाज़ु हुजे जंहिंखे असां नथा ॿुधी सघूं। मोहतरम ऐं प्यारा इस्लामी भाइरो, हिननि क़ब्रिस्ताननि जी वीराननि खे यादि करियो ऐं ग़ौर करियो त छा असां ज़ेरे को कंहिं क़ब्रिस्तान में सिर्फ़ु हिकु राति अकेलो गुज़ारे सघे थो? शायदि को बि हिमत न करे सघे त जेकॾहिं ज़ेरे अकेले रहण खां घबरायूं था त मरण खां पोइ जॾहिं सभई दोस्त ऐं मिट माइट मोटी हलिया वेंदा, अक़ुलु सलामत हूंदो, सभु कुझु ॾिसी ऐं ॿुधी रहिया हूंदासीं, पर चुरण पुरण ऐं ॻाल्हाइण खां लाचार हूंदासीं, अहिड़ियुनि होश उॾाईंदड़ हालतुनि में अंधेरी क़बर में अकेला कीअं रही सघंदासीं? अल्लाह तबारक व तआला असांखे तौबह जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु तआला